कराची के मुख्तलिफ इलाइक़नि में हल्की बरसात जारी है। मौसम वणंदड़ थी वही है। गुरु मंदिर, आयशा मंजिल, रीगल चौक, पाकिस्तान चौक समेत मुख्तलिफ इलाइक़नि में बरसात पई। मौसमियात खाते जो चवण है कराची में बरसात जो सिलसिलो ईंदड़ 3 ॾींहंनि ताईं जारी रहंदो। थरपाकर, बदीन, मीरपुर ख़ास, सांगड़ और खैरपुर के मुख्तलिफ इलाइक़नि में बरसात पई है। हैदराबाद डिवीज़न के भी मुख्तलिफ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो ईंदड़ 3 ॾींहंनि ताईं जारी रहंदो। उत्तर सिंध के सखर लाड़काणो डिवीज़न में भी बरसात की अगकथी कई वही है, जैसे मौसमियात खाते जो चवण है कराची और कराची के उत्तर वारा जो खीरथर जा इलाइक़ा आहिनि उते भी बरसात पवंदी। यो सिलसिलो 3 ॾींहंनि ताईं जारी रहंदो। कराची के मुख्तलिफ इलाइक़नि में सुबह का ही हल्की बरसात जारी है। गुज़िरियल ॾींहुं मौसम गर्म रहो और ईंदड़ 3 ॾींहंनि ताईं आगाकथी कई वही है मौसमियात खाते तरफां त मौसम ईअं ई वणंदड़ हूंदी ऐं बरसात जो सिलसिलो जारी रहंदो। फ़कीर सलीम खां वधीक तफ़सील मालूम कयूं था। फ़कीर सलीम, वधीक आगाह कजो। कराची के मुख्तलिफ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो अॼु सुबुह सवेर खां ही शुरू थी वियो आहे, जेको हिन वक़्तु हलंदड़ आहे ऐं इहो सिलसिलो जेको आहे सो ईंदड़ 3 ॾींहंनि ताईं जारी रहंदो। इन वक़्तु मौसमियात खाते जो चवण आहे त सिंध जे ओभर ज़िले खां दाख़िल थियल बरसात जो सिलसिलो जेको गुज़िरियल ॾींहुं थरपाकर, उमरकोट, बदीन ऐं इन पासे वसंदड़ हुयो, अॼु जेका आहे सो उहो बरसात जो सिलसिलो कराची में दाख़िल थी चुको आहे। सुबुह सवेर खां ही कराची जे मुख्तलिफ इलाइक़नि जंहिंमें कराची सदर, आई चंद्रीगढ़ रोड ऐं चाली, इन खां अलावा लसबेला गार्डन समेत मुख्तलिफ जेके इलाइक़ा आहिनि कराची जा उते बरसात हलंदड़ आहे। जॾहिं इहो जेको बरसात जो सिलसिलो आहे इहो 9 अगस्त ताईं जारी रहंदो। मौसमियात खाते पारां लाॻापियल इदारनि खे अलर्ट कयो वियो आहे त बरसात दौरान हेठां इलाइक़नि में पाणी बि सघे थो। इन जे करे जेके लाॻापियल इदारा आहिनि उहे पंहिंजा इंतज़ाम मुकमल करे। हमीद इहा बरसात न रुगो कराची पर सॼी सिंध में सिंध जे सखर, शिकारपुर, लाड़काणे खां वठी नंगर पार्कर ताईं जेका आहे सो बरसात जो सिलसिलो जारी रहंदो। इहो जेको बरसात जो सिलसिलो आहे इहो कराची समेत सिंध जे मुख्तलिफ ज़िलनि में चोथों स्पेल आहे जेको 9 अगस्त ताईं जारी रहंदो। जी फ़कीर सलीम, मेहरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।